नाज़िन, सिंधु दरिया जी हिफ़ाज़त ऐं मालिकी करण लाइ सिंधी क़ौम मुकमल तौर सुजाॻ थी चुकी आहे। उन सिलसिले में ॿियनि शहरनि जीअं शिकारपुर, मदेजी ऐं लाड़काणे में ज़बरदस्त एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। जावेद राउ जो अहम ख़बर खां आगाह कयो आहे त सिंधी अदबी संगत शाख़ शिकारपुर पारां सिंधु दरिया मछी कैनाल ठाहिण ख़िलाफ़ जगन्नाथ पब्लिक लाइब्रेरी खां प्रेस क्लब शिकारपुर ताईं एहतिजाजी रैली कढी वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ मुक्तबाए फ़िक्र जे माण्हुनि वॾे अंग में शरीक थी कैनाल समूरा नामंज़ूर ऐं सिंधु ते धाड़ो नामंज़ूर जा ज़ोरदार नारा हंया। होॾां मदेजी बचायो तहरीक जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, अदबी, सहाफ़ती, मज़हबी, क़ौम परस्त पार्टियुनि जे अॻवाननि समेत सिविल सोसाइटी पारां सिंधु मां नवां 6 कैनाल कढण ख़िलाफ़ दरगाह मस्तली बख़्श खां प्रेस क्लब ताईं रैली कढी ज़रदारी तोसां जहिड़ो ऐं पंजाब तोसां जहिड़ो आ जा नारा लॻाया विया। उन मौक़े ते ॿिन्ही एहतिजाजनि जी अॻवाणी कंदड़नि ज़ुबैर सुमरो, फैज़ सुमरो, सज्जाद महर, सलमान सुमरो, आमिर अब्बास सुमरो, इरशाद आदर शेख, अनवर सुमरो, मुमताज़ मंगी, नादिर बलोच, मियाँ ज़फ़र अलवी, अब्दुल समी बलाली, अब्दुल समी भट्टी, हाफ़िज़ इनामुल्ला पंवर, राबेल सिंधी, जुमन मीर बहर, आगा आतिफ़ दुरानी, मोर मक्सी, राशिद जोणेजो, कामरेड सुमेर मेमण, नेमतुल्ला मीराणी ऐं ॿियनि चयो त वफ़ाक़ पारां सिंधु दरिया मां गैर क़ानूनी कैनाल ठाहिण जो अमल 7 करोड़ सिंधियुनि जी महाशी क़त्ल जे बराबरि आहे, जेका कंहिं बि रीति सिंधी क़ौम खे क़बूल नाहे, छो त सिंधु दरिया ते कैनाल अॾणु इंसानी ऐं आबी जीव जी ज़िंदगियुनि सां खेॾण ऐं उन्हनि खे तबाह करण जे बराबरि आहे। हुननि वधीक चयो त सिंध जो गैरतमंद अवाम सिंध ते को बि कैनाल ठहण न ॾींदो ऐं कैनाल वारो मनसूबो ख़तमु थियण ताईं एहतिजाजी तहरीक जारी रखी वेंदी। तंहिं करे आसिफ़ ज़रदारी ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो थो कजे त हू चोर कैनालनि वारे ज़िद तां लही वञनि। एहतिजाजनि में प्रोफेसर प्रकाश लाल, गनी गमदल, अदील अलवी, गोहर सिंधी, मौलाना मुश्ताक सहंदड़ो, सईद अहमद सुमरो, मौलाना अब्दुल फ़ताह महर, आबिद सुमरो, असदुल्ला सुमरो, अकील अहमद जोखियो, अब्दुल वासे सहंदड़ो, सलाउद्दीन ओस्तो, आज़ाद जोखियो, आदिल शेख, अब्दुल जब्बार आजिज़ मंगी, अज़हर आज़ाद मुगल, मुख्तियार सुमरो, मोहब्बत बाबिलाणी, हसीब नायाब मंगी, एहसान कलादी, सत्तार कलादी ऐं ॿियनि शिरकत कई। होॾां ऑल स्टेट एजेंसी एसोसिएशन ज़िले लाड़काणे जे सॾ ते पिणु सदर मजीद मुगेरी, सीनियर नायब सदर कुर्बान अली लाशारी, हिम्मत अली बलोच, हैदर अब्बासी, शाहिद शेख, यासीन लाशारी ऐं ॿियनि जी अॻवाणी में सिंधु दरिया ते धाड़े ऐं चोर कैनालनि ख़िलाफ़ सवे माण्हुनि तरफ़ां एहतिजाजी मार्च करे जिनाबाग चौक वटि धरणो हणी सख़्त नारेबाज़ी करे कैनालनि वारा मनसूबा रद्द करण जो मुतालबो कयो वियो आहे।